बुरहान चांडियो हिते जेको आहे सो सब इंस्पेक्टर शमसुद्दीन नालो हुयो उन्हनि जो, ऐं उहे हिते अची करे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे तहत माण्हुनि खे कढाइनि पिया। त बुरहान चांडियो उनखे बांह खां वठी करे धिको ॾिनो आहे। तव्हां ॾिसो त हिननि जूं बदमाशियूं एतिरियूं आहिनि वॾेरनि जूं, जागीरदारनि जूं। मुंहिंजो इहो सुवालु आहे, ऑनरेबल कोर्ट्स खां सुवालु आहे इहो, त छा वाकई जेके अदालतूं आहिनि हिननि वॾेरनि जूं जागीरूं आहिनि? छो त ॾिसो, इहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो बिहेव रखंदा त असां आम जेके सिटीज़न आहियूं पाकिस्तान जा, जेके असां इंसाफ़ जे ख़ातिर हिते अचूं था, असांजे ज़हननि में सभई सुवाल पैदा थियनि था। ऑनरेबल जेके कोर्ट्स आहिनि उहे पंहिंजो रोल हिन शइ ते प्ले करनि। ऐं ॿी शइ इहो मां हिननि खे मैसेज ॾियणु चाहींदमि, रिसेंटली सरदार खान चांडियो जे ख़िलाफ़, बुरहान खान चांडियो जे ख़िलाफ़ पिटिशन्स फाइल थियूं आहिनि ऐं हिननि जागीरदारनि जी रस्ता रोक थी आहे। अॼु उहे महसूसु करनि था त अदालतुनि मां असांखे सज़ा लॻणी आहे। इहा ई वजह आहे जंहिंजे करे हू केसिस खे डिले करनि था। सो असां कोर्ट से यकीन रखूं था, असांखे उम्मीद आहे त इंशाल्लाह इंसाफ मिलंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।